घोटकी यूनियन ऑफ जर्नलिस्ट घोटकी यूनिट पारा शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जान मोहम्मद महज कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ घोटकी प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिन मौक़े ते सहाफ़ी आमिर चन्ना, गज़नफ़र बुखारी, फरमान अली सुमरो, ज़फ़र अहमद सिद्दीकी, मुश्ताक लगारी, मुसरत अली महर, अलावा रयो बोज़दार, माजिद सिंघड़, मज़हर अली सिद्दीकी, एहसान कलवड़, अमजद कलवड़, नज़ीर लांघा, इरफान सुमरो, असद घनियो, यूनुस भुट्टो, ज़फ़र अला भुट्टो, एहसान कलादी, आज़म चाचड़, शकूर चाचड़, साईं ॾिनो अब्बासी, नदीम भट्टी, यासीन अबड़ो, फ़रीद मलक ऐं ॿियनि जो चवणु हो त शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी ऐं जान मोहम्मद महज कातिलनि खे पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। हिकु हफ़्तो गुज़री वञण बावजूदि शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जे क़त्ल जो केस बि दाख़िल नाहे थी सघियो। साफ़ियुनि मुतालबो कंदे चयो त ॿिन्ही शहीद साफ़ियुनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं शहीद साफ़ी नसरुल्ला गडाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ JIT जोड़े असल कातिलनि खे गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।